शिकारपुर ज़िले जो मियाँ जो ॻोठ हिकु तारीख़ी ॻोठ आहे। स्क्रीन ते नज़र ईंदड़ मंज़र हिन तारीख़ी ॻोठ जे हाणोके बॉइज़ प्राइमरी स्कूल जा आहिनि, जंहिंमें 900 जे लॻभॻि शागिर्द पढ़नि था। हीअ जेकी बिल्डिंग आहे हिन में जेकी सिर इस्तेमालु थियल आहे हितां जा ई आहे जेके आहे पंहिंजो भठा हुया पुराणी जेकी आहे हितां पासे में खॾ हुआ, खॾ जे कोटरे जेको आहे हुते भठा ठाहिया हुया। उन भठनि जी सिरई जेकी हिते इस्तेमालु थी, मज़दूर राजा जेके हुया इहे हितां जा ई हुया, लोकल जेके आहिनि। ऐं हिन में वॾी इहा ॻाल्हि आहे त जेको आहे ओसारी चूने ते थियल आहे। ऐं जेके टीयर गेट आहिनि इहे पुराणे दौर जा बेल्जियम जा जीअं उहे लॻल आहिनि। ऐं दरियूं दर जेके आहिनि उहे साग जा ठहियल आहिनि ऐं उन्हनि ते टुटसाली थियल आहे, माना उते जेको आहे फुलकारी थियल आहे। घर जे हिसाब सां दीवान पंहिंजो ठारायो, पर उनखे जेको आहे इहो नसीब न थियणो हुयो, पाकिस्तान ऐं अलहदा थियणो हुयो हिंदुस्तान, त पोइ उन हिसाब सां जेको आहे कमु करायो। पोइ हीअ स्कूल जे हुन में ॾेई विया। बिल्डिंग जेकी आहे स्कूल जी 3 हिसनि में ठहियल आहे, यानी माना टिमाड़ आहे। ही जेकी माना हिते जेके दीवान हुया जेके छॾे विया उहे काफ़ी दफ़ा असांजे हूंदे काफ़ी दफ़ा आया आहिनि, जेके हिते हिन जॻह जे हिन जे पंहिंजो पथर खे चुमींदा आहिनि ऐं सिजदा कंदा आहिनि। बाक़ाइदे हू चवंदा आहिनि त असांजी जेकी हीअ बिल्डिंग आहे के सुठे मक़सद लाइ इस्तेमालु थी रही आहे स्कूल जे लाइ। हू ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ऐं ॿारनि खे जेको आहे ख़र्चियूं बर्चियूं बि ॾेई वेंदा आहिनि। ऐं हीअ स्कूल जेको आहे नाले वारो स्कूल आहे, जेको पुराणो स्कूल आहे। 1848 जो शिफ्ट जेको थियो हिते, हीअ जेको आहे पंहिंजे हिंदुस्तान पाकिस्तान जे माना 1947 में शिफ्ट थियो आहे। हीअ स्कूल जी हिन बिल्डिंग हिन स्कूल में जेकी ॿारनि जी इनरोलमेंट आहे 867 जे क़रीब आहे ऐं 13 उस्ताद ऐं हेडमास्टर समेत 2 पटेवाला यानी चौकीदार, पटेवालनि जी जेकी आहे पोस्ट न आहे, चौकीदार जेके हिते आहिनि 2 आहिनि। विरहाङे बाद सेठ लालचंद, सेठ रांदोमल, सेठ लखणदास काकाराम जे घर में स्कूल खे टिमाड़ इमारत में मुंतक़िल कयो वियो। बणायल हिन घर जी इमारत खे शानदार नमूने ठाहियो वियो हो। जेतोणीकि हीअ इमारत कॾहिं ठाही वई उन मुतलिक़ तारीख़ी हक़ीक़तूं त लिखियल आहिनि, पर इमारत जी तामीर खे ॾिसी महसूसु थिए थो त 1.5 सदी खां बि वधीक हीअ इमारत क़दीम आहे। हिन इमारत ऐं हिन ॻोठ जी तारीख़ ऐं अदबी तारीख़ बाबति साञाहवद चवनि था त हीअ जेको असांजो स्कूल आहे हीअ पार्टीशन खां पोइ जेके हिंदू हिते रहंदा हुया, सिंधी हिंदू, उन्हनि पारां छॾियल आहे। हुन में वठूं था ॿाहिरि मेन गेट ते उते नाला लिखिया पिया आहिनि, सेठ लखणदास, ककाराम, सेठ रहंदोमल, चौथों शायदि नालो आहे मूंखां विसरी थो वञे। त हीअ स्कूल माना हिंदुनि जी जॻह हुई, हुते रहंदा हुया। हुन खां हिन तव्हां कंस्ट्रक्शन ॾिसी सघो था, तमामु आलीशान आहे, ज़बरदस्त आहे। ऐं सम्झा थो त हिनखे तक़रीबन 100 साल जे वेझो थियण वारो हूंदो ठहे। इमारत बोडुन ऐं क़दामत करे ख़स्ता हाल ऐं ॿीहर तामीरण या मरमत जी घुर्ज बाबति साञाहवंदनि जो ख़्यालु आहे त हिन जेकी बिल्डिंग जी जेकी मरमत थी आहे बोर्ड खां पोइ हिकु NGO हुई उन कराई आहे। ऐं पंहिंजो जेके बाथरूम आहिनि पंहिंजो रेंजर्स जे थ्रू जेको आहे उहे ठहिया बाथरूम। बाक़ी जेको आहे SMC जे थ्रू जेको आहे स्कूल मैनेजमेंट कमेटी जे थ्रू जेको हल्को फुल्को कमु जेको आहे थींदो रहंदो आहे। जीअं सोलर प्लेटां वरितासीं, पखा वरितासीं, इहे बि जेके इन जो हिसो आहिनि। हीअ जेकी बिल्डिंग आहे वक़्त सर जे असां जेको आहे हुकुमराननि ऐं सिंध गवर्नमेंट ऐं हेरिटेज वारनि खां अपील था कयूं पुरज़ोर त हिन बिल्डिंग खे जेको आहे पंहिंजी असुल हालत में आंदो वञे, त जीअं हीअ हिते ॿार जेके सुठे नमूने पढ़ी सघनि ऐं हीअ जेकी बिल्डिंग आहे सुठे नमूने सां बीह सघे ऐं सुठे नमूने सां जेके आहे नज़र अची सघे। इन खे पुराणी हालत में कढी नई हालत में आंदो वञे त जेके आहे सुहिणी लॻे। घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त हीउ सिंध जो क़ौमी वरिसो आहे। उन जी संभाल लाइ लाॻापियल खाते खे त रुॻो विख अॻिते अचणु खपे, पर शिकारपुर ज़िले जे हिन क़दीम ॻोठ जे आसारनि जे बचाव लाइ तकिड़ा ऐं तामीरी क़दम खणणु खपनि त जीअं हीउ पंहिंजो वरिसो महफ़ूज़ रही सघे।